अस्सलामुअलैकुम संगत मां तव्हांजो पंहिंजो दोस्त माजिद काफ़ी ॾींहंनि खां पोइ जेको मां वञी रहियो आहियां पंहिंजो दोस्त जेको तक़रीबन दादू खां 18 किलोमीटर अंदरि आहे, जोई खां 4 किलोमीटर ॿाहिरि आहे। हिन वक़्तु मां पंहिंजे ॻोठ वञण लाइ ॿेड़ी जो सहारो वठिणो पियो ऐं मतिलबु मां ॿेड़े में वेठो आहियां। तव्हांखे पंहिंजे ॻोठ जा जेको मंज़र ॾेखारींदुसि त असां हिन वक़्तु केतिरी तकलीफ़ में ज़िंदगी गुज़ारियूं था ऐं केतिरी मुश्किलनि में असां पंहिंजो जेको ज़िंदगी जो सफ़र हलायूं था। बहरहाल जेका अलाह जी रज़ा सभु कुझु अलाह जो ते अलाह को मसइलो ई न आहे। ॾुखिया ॾींहं गुज़री वेंदा आहिनि इंशाअल्लाह। मां अॼु तव्हांखे पंहिंजो ॻोठ जो नज़ारो ॾेखारींदुसि। हलूं था इहे असांजे पाड़े गाॾियुनि जो ॻोठ आहे संगत। ॾिसो पिया था त हींअर विच में बिल्कुलु चारई तरफ़ पाणी पाणी आहे ऐं विच में जेको ॻोठ आहे। हिन ॻोठनि जो बुनियादी गुज़र सफ़र कीअं थींदो हूंदो तव्हां अंदाज़ो लॻाए था सघो। संगत फाइनली असां पंहिंजे ॻोठ पहुची विया आहियूं। हे पोयों जेको ॻोठ आहे इहो अथव माशूक बलोच छड़ंज सरदार जो ॻोठ, जेको इन टाइम ते इन ई ॻोठ मां मां पंहिंजो बबू चराईंदो हुउसि ऐं इन टाइम ते असां टिकटॉक बि ठाहींदा हुआसीं मिली करे। पर हींअर असांजो ॻोठ सॼो पाणी जे विच में आहे। वॾी परेशानी सां असां ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। दुआ कयो मां आई करे इहा पोयां जेका आहे मस्जिद, इहा मस्जिद आहे जिते असां नमाज़ पढ़ंदा आहियूं। अॻिते ॾिसां पियो त ॻोठ तव्हां कहिड़ी हालत असांजे हाल ॻोठ जी पोइ मां तव्हांखे ॾेखारियां पियो। हीअ ॻोठ असांजो, हीअ ॻोठ जे विच में ऐं हीअ ॾिसो पिया था साम्हूं जेके आहिनि हे घर टोटल पाणी जे विच में आहिनि। हे साम्हूं ॻोठ आहे असांजो, हे साम्हूं घर आहिनि जेके घरनि जी ॿेड़ी ॿुॾी वई आहे। पोइ इहो जेको साम्हूं आहे न साम्हूं मूं वारो ग़रीब पुराणो घर जेको हिन महिल पाणी में तबाह थी चुको आहे। हाणे असां ॿेड़े मां लहंदासीं, अलाह ख़ैर कंदो ॿेड़ो आहे, हिन ॿेड़े मां असां लहंदासीं। अबा इहो अथव असां वारो ग़रीबाणो ॻोठ छड़नि जो जेको तबाह ऐं बर्बाद थियल छड़नि जो ॻोठ इहो अथव। हाणे हिन वक़्तु असां बिल्कुलु तार पाणी में वेठा आहियूं ऐं उहे ग़रीब मिसकिन वेठा आहिनि जेके यतीम वीचारा ॿुॾनि पिया था। को मालिकी नथो करे हिननि ग़रीबनि जी। सत मां आयूं 7 8 बुकिंग भेलो हा करे वरी फिरी न अलाए छा आहे छा न चलो मां जे हिकड़ो चवां थो त उहा ॻाल्हि माण्हू चवे मञे। माई जानो सुक्की वटा या हां छेलो धार था छेद संगत हे अथव असांजे घर जूं गिटियूं। हे जेकॾहिं असां हिते हे न ॾियूं त असांजे घरनि में बाक़ाइदे पाणी वञी चोटी ते चढ़े। पर फ़िलहालु अञा ताईं असां वारो भाउ झूनणो बचियलु आहे हिन पाणी जे करे ऐं हिन बंदि जे करे। पोइ हींअर उहो चवंदा आहिनि न तबाही थियल आहे सॼो, चवंदा घर जूं गिटियूं सॼियूं टुटी पियूं सॼो तबाह थी विया आहिनि। पोइ हाणे अलाह रहम करे रब साईं हिते त फ़िलहालु सफ़ा परेशान लॻा पिया आहियूं। दुआ कजो तव्हां संगत सॼी खे दुआ जी अपील आहे। दुआ कयो को भलाई थिए रब साईं करे, वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।